नाज़रीन, टंडे लायार में कोरोना वायरस जा 5 केस ज़ाहिर थिया आहिनि, जंहिं बाद अंग वधी 106 थी वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां राब्ते में आहे नसीर शाह। जी नसीर, तफ़सीलनि खां आगाह कजो। जीअं त नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त टंडो अलायर में कोरोना वायरस ते काबू न अची सघियो। टंडो अलायर में कोरोना वायरस ते काबू न अचण जे करे नेशनल बैंक जे मैनेजर ऐं हिकु कैदी समेत 5 नवां केस ज़ाहिर थी विया, जिन जे करे अंग वधी 106 थी वियो आहे। जॾहिं त टंडो अलायर जे नेशनल बैंक सिहत खाते पॉज़िटिव आयल मरीज़नि खे आइसोलेट करे छॾियो। टंडो अलायर बैंक जे मैनेजर कुझु ॾींहं अॻु बदिली थी हैदराबाद वञा हिते आयो हो, जंहिंखां पोइ हुननि जो टेस्ट कई वई त हुनजी पॉज़िटिव रिपोर्ट आई, जंहिंजे त अंग वधी टंडो अलायर में 106 थी वियो आहे। 106 मंझां 44 जेके मरीज़ सिहतयाब थी विया। हिन लाइ टंडो अलायर में तेज़ीअ सां अंग वधी रहियो आहे, जॾहिं त SOP ते को बि अमल न थी रहियो आहे, जंहिंजे कारण जे करे ही सबबु पैदा थियो आहे ऐं केस वधजण जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। जी नसीर, अवां जी महिरबानी।